बारक अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हालाजी इंतहाई ईमान वाली शख्सियत हज़रत साईं ग़ुलाम फ़रीद हज़रत तराकी साहब जी हुकूमत ऐं उन जी दावत ते अॼु हिन प्रोग्राम में शिरकत नसीब थी आहे। दुआ आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असांजो वचन पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए। स्टेज ते अमीर सिंध मुर्शिद मोहद्दीन हज़रत साईं अल्लामा अब्दुल क़य्यूम हालिदी साहब बैठा है। इंशाअल्लाह करीब उन जो बयान थी दो। मां भी अल्लाह जे नेमत मां के कुछ बुधाण चाहिए तो जेके दोस्त मोहब्बत से बैठा है हथ मथे करी वडी आवाज से चो सुभान अल्लाह। आवाज सब फाइस्टर दे कोना है बाबा हाला जेके हाला जा पुजा जायो कम से कम एतरी सुभान अल्लाह जो हाला वाली खबर पे वडी आवाज से चो सुभान अल्लाह। जी को इल्लल्लाह गाए गैर आदो छो झुके, जी को इल्लल्लाह गाए गैर आदो छो झुके, जी को इल्लल्लाह गाए गैर आदो छो झुके, ऐ मुबाहिद तो सदाई गैर आदो छो झुके, जी को इल्लल्लाह गाए गैर आदो छो झुके, ऐ मुबाहिद तो सदाई गैर आदो छो झुके, जी को इल्लल्लाह गाए गैर आदो छो झुके। रब सा तो ही दवारो जे रखो रिश्तो इहो, रब सा तो ही दवारो जे रखो रिश्तो इहो, रब सा तो ही दवारो जे रखो रिश्तो इहो, अॼु उथी नारो लगाए गैर आदो छो झुके, ऐं मुबाहिद थो सदाए गैर आदो छो झुके, जी को इल्लल्लाह गाए गैर आदो छो झुके। साहु जे बख़्शे ॾिनो आ सिर्फ़ उन जे लाइ ॾिबो, साहु जे बख़्शे ॾिनो आ सिर्फ़ उन जे लाइ ॾिबो, साहु जे बख़्शे ॾिनो आ सिर्फ़ उन जे लाइ ॾिबो, सिर जॾहिं मोमिन सहाय गैर आदो छो झुके, ऐं मुबाहिद तो सदाए रब के महबूब भाए गैर आदो छो झुके, रब के महबूब भाए गैर आदो छो झुके, ऐं मुबाहिद तो सदाए गैर आदो छो झुके, जी को इल्लल्लाह गाए गैर आदो छो झुके। माँ का 70 तफावत जो महबत आकंदो, माँ का 70 तफावत जो महबत आकंदो, माँ का 70 तफावत जो महबत आकंदो, कुर्ब एदो को विन्याए गैर आदो छो झुके, कुर्ब एदो को विन्याए गैर आदो छो झुके, ऐं मुबाहिद तो सदाए गैर आदो छो झुके, जी को इल्लल्लाह गाए गैर आदो छो झुके, जी को इल्लल्लाह गाए गैर आदो छो झुके। ओ सिंध